बोबोदुरोवे जो सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सिद्दीक़ शाह सरकार जो 152 उर्स मुबारक जो तक़रीबूं मदद शरीफ़ में शुरू थी वयूं आहिनि। दरगाह ते वॾे अंग में अक़ीदतमंद हाज़ुरी ॾेई रहिया आहिनि। मेले में सूफ़ियाणी महफ़िल समेत तफ़रीह लाइ चोॾियल झूला मिठाई जा दुकान लॻाए उन्हनि खे ख़ूबसूरत रंगनि सां सिंगारियो वियो आहे। मेले में सिंध ऐं पंजाब जे कोॾी कोॾीअ जे पहलवान जा मुक़ाबला जारी आहिनि। मेले में मौजूदु अक़ीदतमंद धरती टीवीअ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त पुरानी मशहूर है दरगाह हितां जा काफ़ी माना जो आहे सो पंजाब जा भी कुछ हिते अक़ीदतमंद ईंदा आहिनि। लोकलिटी आहे लाड़काणो खैरपुर डिस्ट्रिक्ट पूरी माना जो आहे हिते मौजूदु हूंदी आहे। उन खां पोइ असांजो हीउ मेलो जेको आहे दरगाह सिद्दीक़ शाह जो 3 ॾींहं मुसलसल हलंदो आहे। काफ़ी मशहूर फ़नकार ईंदा आहिनि। सोरा फ़कीर जा फज़ंद ईंदो आहे ऐं रांझन भट्टी ईंदो आहे, मासूम ख़्तियार ईंदो आहे ऐं उन खां अलावा फ़कीर जेको आहे भट्टी लियाकत भट्टी जा उते दरबान भट्टी उहे तक़रीबन सुठा फ़नकार हिते मशहूर फ़नकार भी हिते ईंदे आहिनि। इन तमामु हिते सभिनी क़ौमुनि जो सहकार आहे ऐं पुरअमन जेको आहे सो तरीक़े सां हीउ मेलो हलंदो आहे। जो सिंध ऐं पंजाब जा जेके पहलवान खणी अचे हिते जेको आहे सो आवाम खे जेको आहे सो सुकून ऐं मज़ो ऐं लुत्फ़ ॾियारींदो आहे। उनजी असां वधि में वधि मां शुक्रगुज़ार आहियां अमीर पिताफ़े जो ऐं हितां जो जेको आहे सो जेको मुतवली फ़कीर आहे अलीशर फ़कीर उनजो तमामु घणो तावन आहे हिन पहलवाननि सां। ऐं बहरहाल हिन सॼे राज भाग जो हिन जेको आहे सो ॻोठ जे हिसाब सां पहलवाननि जो सां तावन आहे। मोहब्बत जो मज़ो मोहब्बत जो मेड़ो राहत ईंदी आहे रूह खे कि अहिड़ा फ़कीर रूहानी ईंदा आहिनि जो असांजो रूह ठरी पवंदो आहे। चए थो अचे ई राहत रूह खे त वञ उन्हनि वटि उन्हनि खां माग असुली न मट तोणी हर्ज पवई हज़ार जो। जे न अचे ई राहत रूह खे त न वञ उन्हनि वटि उन्हनि खां माग असुली खणी मट तोणी कसर पवई किरोड़ जी। मेलो लॻंदो आहे साईं सिद्दीक़ अली शाह जो सालियाना उर्स मुबारक शुरू थींदो आहे न। परे वरे खां पंहिंजे अहिड़ा ईंदा आहिनि शौक़ सां वॾे जज़्बे सां त मतिलबु कोॾी कोॾी रांदि वञी ॾिसूं। बहरहाल हिन साल आवाम थोरी चवे थी त थोरी महांगाई आहे सिस्टम थोरो वो बि अलाह भलाई कंदो जे असांखे शौक़ीन आहियूं शौक़ीन मेले में ईंदा आहियूं ऐं साईं सिद्दीक़ अली साईं बाबो असांजो मन जूं मुरादूं पूरियूं कंदो आहे। मेले में मौजूदु अक़ीदतमंद ऐं ज़ाइरीन जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो चवणु आहे त हिन मेले जो सॼो साल इंतज़ारु कंदा आहियूं ऐं हिते पहुचण खां पोइ असांजे दिलि खे तमामु घणो सुकून ऐं ख़ुशी महसूसु थींदी आहे। कैमरामैन हसनैन अब्बास सां गॾु महबूब अली सैतो, धरती टीवी, सबोदरो।